खैरपुर मां खे अपडेट कंदा हलूं। खैरपुर नाथन शाह मां मोहम्मद जाफ़र बुघियो जी रिपोर्ट मुताबिक़ शहीद बेनज़ीर भुट्टो जी 73 सालगिरह पीपी सिटी खैरपुर नाथन शाह पारां खुहारा हाउस खैरपुर नाथन शाह में मल्हाई वई। और मौके ते पीपी ज़िले दादू जे नायब सदर नूर मोहम्मद चांडियो, पीपी तालका सदर रईस एजाज चांडियो, पीपी सिटी के सदर डॉक्टर खलील सिकंदर ख्वारो, जनरल सेक्रेटरी एजाज सुमरो, जाहिद जंगेजो, मीर मुर्तज़ा लगारी, अगुनो सदर सिटी सैयद माजिद शाह, फिदा हुसैन बबर ऐं ॿियनि अॻवाननि तकरीरूं कंदे चयो त एशिया जी अज़ीम धी जमहूरियत जी अलामत ऐं अवाम जी महबूब अॻवान जी 73 सालगिरह जे मौक़े ते गॾु थिया आहियूं त जीअं संदसि ज़िंदगी जिदोजहद ऐं कुर्बानीनि खे भेटा पेश कयूं। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो 21 जून 1953 ईस्वीअ ते कराची में जनम वरितो। हूअ अॻूणे वज़ीर आज़म जी न्याणी हुई। नंढपिण खां ई आला तालीम हासिल करण जो शौक़ु रखंदी हुई। हुन दुनिया जे नामवर तालीमी इदारनि मां तालीम हासिल कई। वतन वापसि अचण खां पोइ हुन पंहिंजे वालिद जी सियासी फ़िक्र ऐं अवामी ख़िदमत जे मिशन खे अॻिते वधायो। वालिद जी शहादत खां पोइ मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ॾुखियनि हालतुनि, जेलुनि, नज़रबंदियुनि ऐं जलावतनी खे मुंहुं ॾिनो, पर जमहूरियत आइन जी बालादस्ती ऐं अवाम जे हक़नि लाइ पंहिंजी जिदोजहद जारी रखी। हूअ इस्लामी दुनिया जी पहिरीं औरत वज़ीर आज़म बणिजी ऐं हिन साबित कयो त अज़म, क़ाबिलियत ऐं हौसले सां औरतूं बि आला क़यादत जो किरदारु अदा करे सघनि थियूं। बेनज़ीर भुट्टो नौजवाननि हमेशह जमहूरियत, इंसानी हक़नि, औरतुनि जी बाइख्तियारी, नौजवाननि जे तरक़ी ऐं ग़रीब अवाम जी भलाई लाइ आवाज़ उथारियो। संदसि सियासी ज़िंदगी में केतिरा ई चैलेंज आया, पर हिन पंहिंजे असूलनि तां पोइते हटणु क़बूल न कयो। 27 डिसंबर 2007 में हिकु दहशतगर्द हमले में हुअ शहीद थी वई। संदसि शहादत न रुगो पाकिस्तान पर सॼी दुनिया में जमहूरियत पसंद माण्हुनि लाइ हिकु वॾो सदमो हुई, पर संदसि फ़िक्र, बहादुरी ऐं अवामी ख़िदमत जो जज़्बो अॼु बि लखे माण्हुनि जी दिलनि में ज़िंदा आहे। अॼु संदसि 73 सालगिरह जे मौक़े ते असीं खेसि भरपूर भेटा पेश करियूं पिया। असांजो अज़म आहे त जमहूरियत, इंसाफ़, अमन, तालीम, बराबरी ऐं अवामी ख़िदमत जे इन्हनि असूलनि खे अॻिते आणींदासीं, जिन लाइ शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पंहिंजी सॼी ज़िंदगी वक़्फ़ कई। सालगिरह जे केक काटण वारी तक़रीब में खैरपुर नाथन शाह प्रेस क्लब जो सदर कुर्बान अली बुघियो, फ़हीम जमाली, ताज मोहम्मद बबर, बरकत अली बुघियो, शाहिद हुसैन जोखियो, इमरान सूमरो ऐं ॿियनि सपाफ यूथ जे उहिदेदारनि ऐं वर्करनि शिरकत कई।